घोटकी मदरसतुल अनवारुल इस्लाम गौसिया फरीदिया मस्जिद नूर घोटकी में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल ऐं जलसो दस्तार फ़ज़ीलत मुनक़द कयो वियो, जंहिंमें 4 आलमन ऐं 16 हाफ़िज़ क़ुरान जी दस्तारबंदी कई वई। जलसे जी सदारत जामिया अनवारुल इस्लाम मदरसा गौसिया फरीदिया मस्जिद नूर घोटकी जे प्रिंसिपल अल्लामा मौलाना मोहम्मद ताहा सईदी कई। जलसे में सैयद एहसन सईद कासमी, मौलाना मोहम्मद अली जट हुसैनी, अल्लामा मुफ्ती मोहम्मद अहमद चिश्ती, हाफ़िज़ अब्दुल हलीम ख़ान सईदी, मोहम्मद बख्श चिश्ती, कारी मोहम्मद यासीन सईदी, अल्लामा मुफ्ती मोहम्मद सकलेन सईदी, फ़कीर अब्दुल रशीद नुनारी, सैयद ज़ाहिद हुसैन शाह बुखारी, एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़, हाफ़िज़ मोहम्मद रफ़ीक कलवड़ हुसैनी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे सैयद एहसन सईद कासमी ऐं मौलाना मोहम्मद अली जत हुसैनी चयो त जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइण ईमान जी निशानी है। आशिकान रसूल क़यामत ताईं जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाईंदा रहंदा। हुन चयो त रबीउल अव्वल जो इहो बाबरकत महीनो आहे, जंहिंमें अल्लाह जा आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन काइनात में आया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां ई असांखे ईमान जी दौलत सां नवाज़ियो वियो। मुसलमाननि खे हिन बाबरकत महीने में वधि खां वधि इबादत करणु घुरिजे। दुरूद सलाम ऐं मिलाद जूं महफ़िलूं मुनक़द करणु घुरिजनि। जलसे जे आख़िर में पाकिस्तान उम्मत मुसलमान जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआ घुरी वई ऐं लंगर पिणु विरहायो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।